नवाज़ शाह भादाई, वाइस चेयरमैन जी सिंध महाज ऐं थर जे पाणी जे मामले ते जेके बि दोस्त सहाफ़ी, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा, सोशल एक्टिविस्ट या पॉलिटिकल वर्कर्स जेके आहिनि, सोशल मीडिया खां वठी करे प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते आवाज़ उथारीनि पिया, उन्हनि दोस्तनि खे दस ॾियां थो। ऐं तेज़ी सां जे नमूने थर जे पाणी ते ई ट्रेंड हली रहियो आहे, इहो अमल ॾाढो साराह जोॻो आहे। बुनियादी तौर थर जेको कुदरती ऐं मादनी वसीलनि सां मालामाल आहे, जंहिं वटि कोयले जे सूरत में दुनिया जो बेबहा ख़ज़ानो मौजूदु आहे, जंहिं वटि कारूंझर जबल मां निकिरंदड़ गिरीनाइट पत्थर जेको दुनिया जो हसीन तरीन काशीअ जे कम में कतब ईंदड़ पत्थर, उहो उतां बरामद थिए थो। थर जितां चाइना किले जी सूरत में कुदरत जी हिकिड़ी वॾी दौलत मौजूदु आहे। बदकिस्मती सां वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतनि जी लापरवाही, अदम तवजो ऐं थर ॾांहुं बेहसी वारी जेका रवश आहे, उन जे करे थर ॿियनि त जदीद सहूलियतुनि खां महरूम आहे। पर अफ़सोस इहो आहे त थर जे 16 लख आबादीअ खे पीअण जो पाणी बि मुयसरु कोन्हे। हिन वक़्तु ॾिठो वञे त दुनिया जे अंदरि जेके बि सहराई इलाइक़ा आहिनि, उन्हनि खे ख़ूबसूरत नमूने सां जोड़ियो वियो आहे, उजागर कयो वियो आहे, सियाहत जो मर्कज़ ठाहियो वियो आहे। उनजो जेको वेझो मिसाल जेकॾहिं पाण राजस्थान वारो, हिंदुस्तान जो जेको थर वारो वारियासो इलाइक़ो आहे, उन खे जेकॾहिं ॾिसूं त उन खे जंहिं नमूने सां डिज़ाइन कयो वियो आहे, जंहिं नमूने सां उते सियाहत खे हथी विछाई वई आहे, या इंदिरा गांधी जे नाले सां हिकिड़ो तमामु डिघो पाणी जो कैनाल ठाहे इंसानी आबादी तोड़े ॿी जीवत खे जीवनदान बख़्शियो वियो आहे, त इहो एॾो ख़ूबसूरत ऐं राजस्थान जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी नहमत थी पई आहे, जंहिंजे करे उतां सालियानो टूरिज़म मां एतिरी रेवेन्यू जनरेट थिए थी जो राजस्थान जी जेका रियासत आहे उहा 50% खां मथे रुगो टूरिज़म मां पैसा कमाए थी। पंजाब जो जेको टूरिस्तान वारो सराइकी बेल्ट वारो इलाइक़ो आहे, या पंजाब जो जेको थर वारो इलाइक़ो आहे, उते जदीद नहरी सिस्टम तहत पाणी अची वियो आहे। त आख़िर थर सिंध जे थर कहिड़ो ॾोह कयो आहे? बाला इख़्तियार क़ुवतूं ऐं अरबाब इख़्तियार आख़िर थर जे माण्हुनि खे ज़िंदगी जे जिते ॿियनि सहूलियतुनि खां महरूम रखियो आहे, उते जीअण जे लाइ पाणी त ॾियो। पाणी जेको इंसानी हयात जो बुनियादी ज़रियो आहे, पाणी जेको इंसाननि जे लाइ, जानवरनि जे लाइ, जीतनि जे लाइ, इन ज़मीन जे बीहक जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। हिकिड़े तरफ़ त पंजाब ज़ंजीर विझी सिंधु दरिया जे पाणी ते कब्ज़ो करे वियो आहे, ऐं उन कब्ज़े जे करे इंडस डेल्टा खे पाणी नथो मिले, समुंड तेज़ी सां सिंध जूं ज़मीनूं पाए रहियो आहे। ऐं सिंध जी जेका ज़रई आबादी वारी ज़मीन आहे, उहा हर साल उनजी ज़मीन जी जेका अंग अखर जेके ॿुधाइनि था त ज़मीन जी उपत बि घटिजंदी वञे ऐं ज़मीन ॾींहों ॾींहुं घटि थींदी वञे, जेका आबादी जे लाइक़ु हूंदी। ऐं त हिकिड़े पासे सिंधु दरिया ते कब्ज़ो आहे, उन मां पाणी उन में एतिरो मुयसरु कोन्हे जो सभिनी खे मिली सघे। उन हूंदे बि थर जा माण्हू छा धरती जो हिसो न आहिनि? जेतिरो बि पाणी सिंधु दरिया खे, जेतोणीकि उन पाणी ते तमामु घणा एतिराज़ात ऐं इख़्तिलाफ़ात आहिनि सिंध जा, त उहो पाणी सिंध खे कंहिं बि आइनी अकार्ड मुताबिक़ नथो ॾिनो वञे। पर जेतिरो पाणी इंडस रिवर सिस्टम में हिन वक़्तु मौजूदु आहे, उन पाणी मां बि थरियुनि जो ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो कोस्तान वारनि जो आहे, जेतिरो उत्तर वारनि जो आहे, जेतिरो लाड़ वारनि जो आहे, जेतिरो विचोले वारनि जो आहे। त असां इहा तजवीज़ थो ॾियां त जहिड़ी रीति हिंदुस्तान में इंदिरा गांधी जे नाले सां ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो कैनाल कढी उतां जे मक़ामी आबादीअ खे ज़िंदगी सां आरास्ता कयो वियो आहे, हिते बि थर खे मुस्तक़िल पाणी ॾियण जे लाइ सिंधु दरिया मां सिधो सो कैनाल कढियो ऐं सिधे से कैनाल जे ज़रिए या को वॾो बैराज खोटे
थर खे बैराजी इलाइक़नि सां गंढियो वञे, थर खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। उन जे लाइ पंजाब जी जेका अजारादारी हठ धर्मी आहे उनखे उन हठ धर्मी जो जाइज़ो वठणो पवंदो। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खे ख़ुसूसी तौर ते हिन मामले ते तवजो ॾियणी पवंदी ऐं एफर्ट्स वठणा पवंदा त पंजाब खां सिंधु दरिया जे अंदरि सिस्टम में पाणी एतिरो वाधू वरितो वञे जो 16 लख आबादीअ खे ज़िंदगी गुज़ारण जे लाइ, जीअण जे लाइ ऐं ज़रई मक़सदनि जे लाइ, जानवरनि जे लाइ एतिरो पाणी मिली सघे जो थर जा ही लखे जेके माण्हू आहिनि उहे दुनिया जे जदीद दौर में बि कुलो कुल में मिलाए बीह सघनि, जी सघनि, तरक़ी करे सघनि। उन जे करे जेका GS महाज जी पॉलिसी आहे, असां थर खे 16 लख आबादी खे पाणी ॾियारण जे लाइ हर बहाफ़त जदोजहद कंदासीं। जीअं ई ही जेका सूरत हाल हिन वक़्तु आहे लॉकडाउन वारी या जेका इन क़िस्म जी बीमारी जे करे पैदा थी आहे जी मामूल ते ईंदी त असां स्ट्रगल बि कंदासीं ऐं थर जे भाइरनि सां, साथियुनि सां, जेके हिन धरती जा पुट आहिनि, धीअरूं आहिनि, अमड़ियूं आहिनि, जेके अॼु जदीद दौर में दुनिया जे आसमान खे बि छुए उते उहे दिला ऐं मट न्याणियूं असांजूं खणी डम खणी पाणी भरण जे लाइ ॾूरांहनि इलाइक़नि में वञनि थियूं। इहा ॻाल्हि असांजे सभिनी जे लाइ क़ाबिल मज़मत ऐं अफ़सोस जी आहे। पर हुक्मरान हो, होश खां कमु वठो ऐं ख़ासि तौर ते थर सां वाबस्ता अरबाब, राहिमा, समेजा, सूमरा, सैयद जेके उतां जा लोकल रिप्रेज़ेंटेटिव आहिनि उन्हनि खे चवां थो त हिन ॾुखी घड़ीअ में थर जे माण्हुनि खे घटि में घटि पाणी वठी ॾियो, छो त पाणी खां सवाइ इंसानी ज़िंदगी बेमक़सद आहे।